अस्सलाम वालेकुम। आवाज़ ॾिस रहा हो SDN न्यूज़। आऊं आहियां सोहेल चांडियो। नवाब वली मोहम्मद खां ख़बर शामिल कंदासीं असांजे रिपोर्टर अब्दुल्ला रिंद जी। नवाब वली मोहम्मद ॻोठ गोस मोहम्मद शाह जे रहवासी बास जी ज़्यादती ख़िलाफ़ औरत समेत एहतजाज मुज़ाहिरो। ख़बर मूजिब नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब अॻियां ॻोठ गोस मोहम्मद शाह जे रहवासी औरतुनि समेत गुलाम मुर्तज़ा कलोड़ो, गुलाम मुस्तफ़ा कलोड़ो, मुस्मात इरशाद खातूं ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे मीडिया आॾो ॿुधाईंदे चयो त बास धणी बख़्श बिरोही अली असगर बिरोही हाजी कादिर बिरोही घर में घिड़ी ॾाढ ते औरतुनि ते तशदुद करे बकरी रोक 50,000 रोकड़ ॾींहं ॾिठे जी फुरे विया आहिनि। बाज़ारनि तकरार हलंदड़ हो पर अॼु ॾाढ ते घर में घिड़ी औरतुनि ते तशदुद करे ज़ुल्म कयो। NC पुलिस थाणे ते दाख़िल कराई आहे। उन्हनि SSP शहीद बेनज़ीर आबाद खां मुतालबो कयो आहे त सांस कयो वञे।